सिकू तू हिन टाइम हिते छो बीठो आहीं हा? मां चङी रीति सम्झां थो त तूं हिते हिन टाइम ते छा थो करीं। बहितर इहो अथई त महिलाए ॻोठ जी कर, न त सुठो न थींदई। ॾिस सांवल, मां पंहिंजी घिटी में बीठो आहियां ऐं तो मथां को बि वज़न न आहे, त पोइ तूं मूं मां ख़ौफ़ज़ादा छो थियो ही? सिकू मां पंहिंजे दुश्मननि खां त कॾहिं ख़ौफ़ज़ादा थियो ई न आहियां। बाक़ी हा, शैतान ऐं लिकी कुते वांगुरु चक पाइण वारनि खां हमेशह मिड़ई कुझु एहतियात कंदो आहियां। मता हो कॾहिं पोयां वार न कर। उहे शैतान माण्हू ॿिया हूंदई सांवल, यादि रखी छॾजांइ। जॾहिं बि तो ते वार कयो न, सीने में सिधी गोली हणंदो साईं। ऐं इहो तूं ख़ौफ़ मूं मां कॾहिं बि न कजांइ त को मां तुंहिंजी पुठी जे पोयां वार कंदुसि। चओ त सिकू जी सट मौत जो धक यादि हुजणु घुरिजे सांवल, तोखे पसा ई पूरा कंदो आहियां। सिकू हिकिड़ी ॻाल्हि तूं चङी रीति ॿुधी छॾ। वार अहिड़ो कजांइ जो मां बची न सघां। जेकॾहिं मां बचीसि त तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि जो तुंहिंजो 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं त सांवल ख़ान सां वेर रखणु तुंहिंजी वॾे में वॾी ग़लती हुई। छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा थियण ई न आहिनि। अहिड़ो त तोखे मां मौक़ियो बि न ॾींदुसि सांवल, जो तूं सिकू जे वार खां बची सघीं। चो त सिकू जी सट ऐं मौत जो धक बस आई पूरा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।